जी हींअर असीं ही वाही पांदी जोही रोड ते मौजूद आहियूं ऐं काछे में जेका ॿोॾ वारी सूरत हाल आहे उन में मुख़्तलिफ़ रोड रस्ता जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ हंधनि तां उन्हनि खे वॾा वॾा घारा पिया आहिनि। हीउ जेको वाही वारो रोड आहे इन खे बि 8 खां 10 घारा पिया हलनि। अहिड़ी तरह ते जोही हाजी खान रोड, ड्रिगबाला रोड, छिन्नी, टंडरहीम खान ऐं इन सां लाॻापियल जेके काछे जा वॾा वॾा मेन रोड आहिनि उहे मेन रोड टुटल आहिनि ऐं इन टुटल रोडनि जे करे जेको काछे जा माण्हू आहिनि उन्हनि खे अचु वञ में तमामु घणी सख़्तु तकलीफ़ थिए थी। हींअर काछे में गेस्ट्रो वारी सूरत हाल आहे। गेस्ट्रो में जेके मासूम ॿारड़ा आहिनि उहे हींअर ताईं जेका उन्हनि जो फ्री थी आहे ऐं इलाही ॿारड़ा जेके आहिनि उहे फौत थी चुका आहिनि जिन जो सबबु इहो आहे त रस्ता न हुजण जे करे न टीमूं पहुची सघनि थियूं, न मक़ामी माण्हू इस्पताल में पहुचनि था। टीमनि खे जेतोणीकि पहुचण लाइ रस्ता मौजूदु आहिनि पर लेकिन इंतिज़ामिया अञा ताईं उते न पहुती आहे। हिन महिल जेके हीअ रोड टुटल हुजण जे करे माण्हुनि जी जेका अचु वञु आहे उहा पैदल आहे या घणो उन्हनि जो दारो मदार मोटरसाइकिल ते आहे, जंहिंजे करे जेको काछे जो सॼो इलाइक़ो आहे 9 यूनियन काउंसिलनि 9 यूनियन काउंसिलनि जी सूरत हाल जेका आहे उहा पाणी हेठि आहे। ऐं अॼु सिंध जे वॾे वज़ीर बि हिते जोही जो दौरो कयो आहे ऐं उन रोडनि जी बहाली जे लाइ बि माना अहकामात जारी कया आहिनि ऐं सर्वे जो हुकुम ॾिनो आहे। जेतोणीकि अञा ताईं इहा सर्वे न थी आहे लेकिन हीउ हिकिड़ो पहिरियों रोड आहे जंहिं ते जोही वाही पांदी जो कमु जेको आहे भराई जो उहो शुरू थी वियो आहे। हाणे इन्हनि जो चवणु आहे त अञा 5-6 ॾींहं लॻंदा जेके रोड बहाल थी सघंदा। उन सूरत हाल में हिननि काछे वासियुनि जो इहो मुतालबो आहे त जोही तालके जे काछे जे इलाइक़े में जेके टुटल रोड आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते बहाल कयो वञे। सर इंशाअल्लाह असां उमीद था कयूं त इहो ॾींहं ॿिनि में असां क्लियर करे वेंदासीं। कोशिशि असांजी इहा ई आहे। मिशनरी साम्हूं तव्हांजे अॻियां हले बि थी। हे वॾा वॾा खंड जेके तव्हां ॾिसो बि था 200 खां 300 फुट जा घारा लॻल आहिनि। उन खां अलावा हेठि 5-6 फुट हेठि पाणी आहे। बिल्कुलु वॾी तकलीफ़ आहे। ॿिन्हिनि पासे सैलाब आहे, मिटी जी वॾी तकलीफ़ आहे। इहा मिशनरी ॾींहुं राति असां हलायूं था। इंशाअल्लाह कोशिशि इहा आहे त असां ॾींहं ॿिनि में क्लियर करे। घणा अहिड़ा खंड घारा पियल आहिनि वाही पांदी रोड खे? सर घारा तक़रीबन ईअं सम्झो त 7 खां 8 घारा पियल आहिनि। 7-8 घारा? जी हा।